पीटीआई बानी ॻाल्हियुनि जे चौथे राउंड खां अॻु कमेटी सां मुलाक़ात जो शर्त रखी छॾियो। ज़रियनि मूजिबि पीटीआई बानी शर्त रखियो आहे त हू हुकूमत सां ॻाल्हियुनि जे हवाले सां पंहिंजो हुतमी मौक़िफ़ कमेटी सां मुलाक़ात खां पोइ ॾींदो। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर चयो आहे त हुकूमत 9 मई जी जांच लाइ कमीशन जोड़ण नथी चाहे, रुगो फोटो सेशन लाइ हुकूमत सां न वेंदासीं। असां सां नाइंसाफ़ियूं थियूं, ख़दशनि बावजूदि फ़राक दिली सां ॻाल्हियुनि लाइ वेठासीं। हाणे बि हुकूमत वक़्तु आहे त कमीशन ठाहे। तहरीक इंसाफ 6वीं आईनी तरमीम सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾी। 6वीं आईनी तरमीम कलादम करार ॾियणी। आईनी तरमीम ते फ़ैसिले ताईं जुडिशियल कमीशन खे जजिस मुक़रर करण खां रोकण जी इस्तदा। दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे त पार्लियामेंट आइन जे बुनियादी ढांचे खे तब्दील नथी करे सघे। अदलिया जी आज़ादी आइन जो बुनियादी थंभ आहे। अदलिया जी आज़ादी ख़िलाफ़ का बि तरमीम नथी करे सघिजे। 6वीं तरमीम तहत खयल समूरा क़दम कलादम करार न वञनि। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त 6वीं आईनी तरमीम पीटीआई जे एतमाद सां मंज़ूर थी। मुंहिंजे पीटीआई हुकूमत जे विच में ॻाल्हियूं शुरू ई कॾहिं थियूं हुयूं। डेटा प्रोटेक्शन में मुआशी अणबराबरी हिन दौर जा वॾा चैलेंज आहिनि। क्लाइमेट क्राइसिस जे हवाले सां सिंध फ्रंट लाइन ते आहे। साल 2022 में सिंध बदतरीन बोर खे मुंहुं ॾिनो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मेहरान यूनिवर्सिटी जामशोर जे कॉन्वोकेशन में खिताब। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त डिजिटल डिसइंफॉर्मेशन, फेक न्यूज़ ऐं साइबर क्राइम चैलेंज आहिनि। चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। तरक़ी लाइ जदीद टेक्नोलॉजी इस्तेमालु करणी पवंदी, पर जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमालु सिर्फ़ इंसानियत जी ख़िदमत लाइ हुअणु घुरिजे। वादी मेरान जी तहज़ीब हज़ारे साल अॻु बि तरक़ी याफ़्ता हुई। मुंहिंजो दड़ो बि जदीद तरीन शहर इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु आहे। गंडापुर खे केपी जे सदारतां हटाए छॾियो। पार्टी सदारत हिकु ॾींहुं अॻु बिना मुक़ाबले चूंडियल PEC चेयरमैन जुनेद अकबर हवाले। सलमान अकरम राजा की नोटिफिकेशन जारी करण जी हिदायत। पंजाब में बि पार्टी जी तंज़ीमी साज़ी ते मुशावरत। ज़रियनि जो चवणु आहे त पीटीआई बानी केपी में करप्शन जे मामलनि ते ॻणती ज़ाहिर कई आहे ऐं अलीमिन गंडापुर खे पैगाम ॾिनो आहे त हू DI खान जे सियासत खां ॿाहिरि अचे। सुप्रीम कोर्ट जे एडिशनल रजिस्ट्रार ख़िलाफ़ तोहिन अदालत केस जस्टिस मंसूर अली शाह इंट्रा कोर्ट अपील जी बेंच ते एतिराज़ वारींदे जजिस कमेटी खे ख़त लिखी छॾियो। जस्टिस मंसूर अली शाह जस्टिस जमाल मंदोखेल ऐं जस्टिस मोहम्मद अली मज़हर जी शमूलियत ते एतिराज़ वारींदे चयो आहे त 23 नवंबर ते जुडिशियल कमीशन जो इजलास थियो। तजवीज़ ॾिनी त इंट्रा कोर्ट अपील ते सीनियरिटी जे बुनियाद ते 5 रुकनी बेंच जोड़ी वञे। तजवीज़ ॾिनी त बेंच में कमेटी जे वारो केस ॿिन्ही कमेटियुनि असां खां वापसि वठण जो फ़ैसिलो कयो। केपी जे इलाइक़े बाग में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन 4 ख़ारजी मारिजी विया। 2 ज़ख़्मी। ISPR मूजिबि ऑपरेशन दौरान दहशतगर्द अज़ीज़ुर रहमान, कारी इस्माइल ऐं मुख़लिस समेत 4 ख़ारजियुनि खे जनम भेड़ो कयो वियो। मारिजी वियल ख़ारजियुनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद बि हथु कयो वियो। रावलपिंडी जी अदालत सोशल मीडिया ते मज़हबी नफ़रत पखण जे ॾोह में 4 जवाबदारनि खे मौत जी सज़ा ॿुधाए छॾी। एडिशनल सेशन जज जी अदालत ॾोहारी राना उस्मान, इशफाक अली, सलमान गाल कढण ख़िलाफ़ सिंध मुसलसल सरापा एहतजाज बणियल। खैरपुर नाथन शाह, चंबड़ ऐं ॿियनि शहरनि में मुख़्तलिफ़ धिरनि पारां रैलियूं कढियूं पियूं। मुज़ाहिरा पिणकाया विया। अॻवाननि जो चवणु हो त सिंधु मां केनाल कढण वारो मनसूबो क़बूल न कयो वेंदो। सिंध दुश्मन मनसूबा फौरी तौर ते ख़तमु कया वञनि।
कराची में शहरी का 9 करोड़ रुपयनि खां वधीक डिजिटल करेंसी फुरकरण वारे केस में 8 जवाबदार रिमांड ते जेल हवाले। TVC पुलिस गिरफ्तार पुलिस एहलकारनि समेत 8 जवाबदारनि खे ATC में पेश कयो। अदालत जांच ऑफिसर खां चालान भी तलब करे वरितो। जांच ऑफिसर अदालत खे आगाही ॾिनी त जवाबदारनि वटां $2 लख खां वधीक डॉलर्स मिलिया आहिनि। केस में गिरफ्तार ॿिनि जवाबदारनि तारिक ऐं रिज़वान खे फरियादी सुञातो आहे। काज़ीमत वेझो जवाबदार नौजवान खे गोलियूं हणी क़तल करण बाद पाण बि आपघात करे छॾियो। ॻोठ दोस्त मोहम्मद राहू में जवाबदार मंज़ूर राहू नौजवान ज़मान राहू खे क़तल करण बाद पाण मथां पिस्टल जा फायर करे आपघात करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो कारे तकरार तां पेश आयो आहे। मामले जी वधीक जांच कई थी वञे। रतेदरो भरिसां हथियारबंदनि जो पीछो कंदड़ पुलिस मोबाइल कल्टी थी पई। 6 एहलकार ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त शकी कार जो पीछो कयो त जवाबदारनि फायरिंग कई। गोलियूं टायरनि में लॻण सबबि गाॾी कल्टी थी पई। ज़ख़्मी एहलकारनि माजिद अली, निसार अहमद शाह, हुसैन, इमरान अली, राशिद अली, मुजाहिद हुसैन खे ट्रामा सेंटर ते मुंतकिल कयो वियो। मले जे अयूब ॻोठ में सोराब ॻोठ टाउन इंतज़ामिया जी हदखिलनि ॼाणाए कार्रवाई। शहरी रस्तनि ते निकिरी आया टाउन अमले सां मुज़ाहमत। टाउन चेयरमैन ते भतो वठण जा इल्ज़ाम। टाउन अमले हदखिलियूं ॼाणाए दुकानदारनि जूं बिरयानियूं जूं देगूं बि खणी विया। शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। हमास वधीक 4 इकमाल इसराइली औरतुनि खे आज़ाद करे छॾियो। हमास जो आहे त 4 इसराइली औरतूं यरकमालनि खे हिलाल अमर हवाले कयूं वियूं आहिनि। बदिले में इसराइल 200 फ़लस्तीनी क़ैदियुनि खे जेलनि मां आज़ाद कंदो। वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ टीम खे 163 रन्स ते ऑल आउट कंदड़ पाकिस्तानी टीम बि 153 रन्स ते ढेर। ॿी टेस्ट मैच जी पहिरीं ॾींहं ते पाकिस्तानी बालर्स शानदार कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदे वेस्ट इंडीज़ जी टीम खे 163 रन्स ते ऑल आउट करे छॾियो। नोमान अली जी शानदार हैट्रिक 6 विकेट्स ते वठी नुमायां रहियो। क़ौमी टीम जे बैटर्स बालर्स जी महिनत ते पाणी फेरे छॾियो। समूरी टीम 153 रन्स ते ढेर थी वई। ऐं पाकिस्तान में पहिरियों भेरो हिकु ई ॾींहुं में 20 विकेट्स किरण जो रिकॉर्ड टुटी वियो। मुल्तान में खेॾियल ॿी टेस्ट मैच जी पहिरीं ॾींहुं पाकिस्तान वेस्ट इंडीज़ जूं 10 विकेट्स किरी पयूं। उन खां अॻु पाकिस्तान वेस्ट इंडीज़ जे विच में सीरीज़ जी पहिरीं टेस्ट मैच जे ॿिए ॾींहं ते 19 विकेट्स किरियूं हुयूं।